नौशरो फिरोज़ मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ फैसल भट्ट जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो पुलिस जो मुबैना ॾोहारनि सां जतोई केला पिकट वटे ॾोहारनि सां मुक़ाबिलो थी पियो। मुक़ाबले दौरान हिकु ॾोहारी सजाद उर्फ़ सज्जू माशी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार, 4 ॼणा फ़रार, पिस्टल पिणु बरामद। मुबैना पुलिस मुक़ाबले में सजाद उर्फ़ सज्जू माशी वेठल दर्स रोड मोरो जो रहवासी आहे। अस्पताल में मौजूद एसएचओ मोरो मुजीबुर रहमान नारे जो मीडिया के ॿुधायो त सजाद उर्फ़ सज्जू माशी ॾोहारी पुलिस के मुख़्तलिफ़ केसनि में घुर्बल हो ऐं संदसि ख़िलाफ़ ज़िले नौशरो फिरोज़ समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में 20 खां वधीक संगीन नौयत जा केस दाख़िल थियल आहिनि। अॼु फुर जे इरादे सां 5 ॾोहारी जतोई केला पिकट वटे ॾोह जे इरादे सां बीठल हुआ। इतलाह ते पुलिस पहुती ऐं मुक़ाबले खां पोइ हिकु ॾोहारी सजाद उर्फ़ सज्जू माशीअ खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे, जंहिं वटां हिकु पिस्टल बरामद कयो वियो आहे। संदसि ॿिया साथी फ़रार थी विया। वधीक पुलिस नफ़री तलब करे इलाइक़े जी नाकाबंदी कई वई आहे। ज़ख़्मी सजाद माशीअ खे वधीक इलाज लाइ डॉक्टर पारां नवाब शाह जी अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। नालो छा अथई? नालो कुछ बाबा से। हाँ सिचुआ खबर कौन था ना, इंडिया में आया हूँ। ज़ात तो काथे मुक़ाबलो थियो आहे? पुलिस पार्टी रूटीन मुताबिक गश्त हुई त मौक़ी तरह इतला मिलियो त कुझु माण्हू ॾोह जे इरादे सां जतोई वारे केने वटि बीठा आहिनि। उते पहुता जो मुक़ाबिलो जो आहे तक़रीबन 10 मिंट ताईं पुलिस सां मुक़ाबिलो थियो आहे, जंहिंमें हिकु जवाबदार ज़ख़्मी हालत में सजाद सज्जू माशी गिरफ़्तार थियो आहे, जंहिंखे तक़रीबन 20 खां मथे केस दाख़िल मोरे थाणे ते ऐं अॻे पुलिस मुक़ाबले में PS हुसैनाबाद ते गिरफ़्तार थियो। इन रिसेंटली जेको कुझु ॾींहं पहिरियां लाई वारे खां 17 लाख केस पर थियो कई जेको पुराणे शरीफ़ एहतजाज कयो, जेको SHO वारी जेको बोर्ड लॻल आहे पुलिस जो उते एहतजाज कयो, उहो ई हक़ी माण्हू अॼु पुलिस मुक़ाबले में गिरफ़्तार थियो। अच्छा, हिन सां गॾु ॿिया साथी हुआ? हिन सां गॾु ॿिया 4 साथी हुआ जेके भॼी विया, जंहिंजे पहिरियां पुलिस पार्टी वियल आहे, उन पहिरां खणाई। ठीकु, हिन वटि हिकु पिस्तल 3 गोलियूं बरामद थियो। ठीकु।